الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم للذين يؤلون من نسائهم تربص 4 أشهر فإن فاءوا فإن الله غفور رحيم وإن عزموا الطلاق فإن الله سميع عليم صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला अजाए कसम खाइण जे मुतालिक़ बयानु फरमायो त तव्हां जेके ॻाल्हाईंदे अजाया कसम खणंदा हो जंहिंसां तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ या ॻाल्हि वारे मामले जो कोई ताल्लुक़ न हूंदो आहे, फालतू फज़ूल ॻाल्हि ते जेको खणी ईंदा आहियो, अल्लाह से फरमायो असां उनजो त मुआख़ज़ो न कंदासीं, पकड़ कोन कंदासीं उन ते, पर यादि रखो जेको दिलि सां ॼाणी वाणी कंहिं मामले खे पके करण लाइ या कंहिं ज़बान ॼण जे लाइ कसम खणंदव उनजो हिसाबु थींदो. उहो कसम खणो त पाढ़ियो, जहिड़ो बि हुजेव पाढ़ियो. जे ग़लति ॻाल्हि ते नाजाइज़ ऐं गुनाह ते कसम खयों अथव त पोइ हुन कसम खे चोरियो कफ़ारो ॾियो. इहो सॼो बयानु थी चुको आहे. पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला इलाह जे मसइले जो बयानु फरमायो आहे. लफ़्ज़ अरबी आहे. पुराणे ज़माने में जाहिलियत जे दौर में हिकिड़ी रस्म हुई, रवाज हो त जेको मर्द अरब को पंहिंजे घरवारीअ सां कावड़जंदो हो कंहिं ॻाल्हि ते त पोइ कसम खणी छॾींदो हो त ख़ुदा जो कसम आहे वेझो ई न वेंदोमांसि, या मां हिनखे ॾिसंदुमि ई न, या मुंहिंजो हिन में अॼु खां वधीक को कमु ई कोन्हे, अल्लाह जो कसम आहे. ईअं कसम खणी छॾींदा हुआ. पोइ इहो कसम जो खणंदा हुआ त हुन कसम खणण खां पोइ मायुनि जे वेझो ई न वञनि. कसम जो खयूं ऐं ज़बान जा पका बि हुजनि, कसम खयूं मायुनि जे वेझो ई न वञनि. वक़्तु गुज़री वञे, माईअ जे वेझो बि न वञनि, कसम खयूं अथऊं माई बि हिननि ते हराम थियो वञे, ऐं वरी उहा माई हाणे उन मर्द जी बि न रही, वरी ॿी जॻह ते निकाह बि न करे सघे, हुजे बि उन मर्द जे घर में, उन मर्द जे कम जी बि न हुजे, ज़लालत सां ज़िंदगी पई गुज़ारे. इहा ज़िल्लत वारी ज़िंदगी पुराणे दौर में, जाहिलियत जे दौर में, इब्तिदा इस्लाम खां पहिरियां इहो मसइलो ईअं हलंदो हो. हाणे कसम खणी वियो त हुनखे न पाढ़ियो आहे, माईअ जे वेझो नथो वञे, माई हिन जे कम जी बि कान्हे, ॿिए जे निकाह में बि नथी वञी सघे, न के अहिड़ो तलाक जो मामिलो वाक़ियो थी वञे जो भला उहा हुन मां जान छुट सां ॿिए पासे वञे, ईअं बि न, हे बि वेझो न वञे, हे बि न लेके मर्द हुनखे, माई बि वरी ॿिए पासे जी न थिए. इहा ज़िंदगी ज़िल्लत जी पई गुज़रंदी. पोइ इन कसम खणण खे, जेको माण्हू कसम थो खणे त माईअ जे वेझो न वेंदुसि, इन कसम खणण खे क़ुरान पाक ऐं अरबीअ जे इस्तिलाह में इलाह चइबो आहे. अल्लाह तबारक व ताला इन मसइले खे आसान कयो, छो त गुज़िरियल आयतुनि में बि कसम हो न, फालतू फज़ूल ॻाल्हियुनि ते या कंहिं पकी ॻाल्हि ते. त हाणे अॼोकिन आयतुनि में बि कसम आहे, पर ज़रा औरत जे वेझे वञण ऐं न वञण जो, औरत खे पंहिंजे मथां हराम करण या हलाल करण जो कसम पियो खणे. अल्लाह तबारक व ताला इन मुंझल मसइले खे ज़रा आसान कयो त बाबा जाहिलियत जे दौर जी जेका रस्म ऐं रवाज तव्हां में हलंदी थी अचे, हाणे उन ॻाल्हि खे असां पंहिंजे तरीक़े सां बयानु कंदासीं, तव्हां असांजे ॿुधायल तरीक़े ते अमल कजो. हा साईं, क़ुर्बान वञा, ॿुधायो इस्लाम जो जेको हुकुम हुजे असांजे अखियुनि ते. अल्लाह तबारक व ताला फरमायो लिल्लज़ीना युलूना मिन निसाइहिम तरब्बुसु 4 अशहुर. जेके मर्द पंहिंजे घर वारनि खे कसम ॾेई चुका आहिनि, उन्हनि जे कसम खणण खां पोइ हू पंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदा आहिनि. कसम खणी छॾियऊं, हाणे माईअ जे औरत जे पंहिंजे जे वेझो वञनि ई कोन था,
न औरत जे वेझो वञनि, न औरत हिन जे कम जी थिए, न के वरी औरत हिन मां जान चढ़ाए के ॿिए पासे जी थिए। अल्लाह ताला फरमायो यादि रखो, जेके मर्द पंहिंजे घर वारनि खे कसम ॾेई चुका आहिनि, असां मोहलत ॾियूं था उन्हनि खे 4 महीननि जी, 4 महीननि जी मोहलत था ॾियूं। 4 महीननि जे अंदरि सोचे सम्झी इहो मर्द फ़ैसिलो करे असांखे ॿुधाए। कसम खयों अथई, ज़रा कसम जी अहमियत बि आहे, मामूली ॻाल्हि खे बि कसम कोन खयों अथई। कसम खयों अथई त हुनखे पालणो पवंदुसि। जे कसम पाड़ींदो 4 महीननि ते असां मोहलत ॾियूं था, 4 महीना गुज़री वियसि, माईअ जे वेझो नथो वञे, कसम पंहिंजो पाड़े थो, चए थो कसम खयों अथमि त पूरो कंदुमि हर हाल में, त पोइ यादि रखे 4 महीना गुज़री वियसि, कसम पंहिंजो पूरो कयईं, हाणे इहा औरत हिन जी न रहंदी। हाणे इहा औरत हिन जी 4 महीननि जे गुज़रण खां पोइ ऑटोमेटिक इन औरत खे तलाक अची वेंदी। इद्दत गुज़रण खां पोइ इहा औरत ॿिए मर्द सां निकाह करे सघे थी। मथां मर्द सम्झे त सॼी ज़िंदगी मूं वटि क़ैद बि रहंदी, मां बि वेझो कोन ईंदोमांसि, नाराज़ त थियोमांसि, इन लफ़्ज़नि सां सज़ा ॾेई छॾींदोमांसि। इहा न, अल्लाह ताला वज़ाहत कई 4 महीना। सवाल पैदा थियो, साईं ॿियो को पासो इन ॻाल्हि में, ॿी का नरमी? अल्लाह तबारक व तआला फरमायो हा फ़इन फ़ाऊ, जे कसम खे पूरो कंदो, 4 महीना गुज़री विया, पंहिंजे ज़िद ते अटकियो रहियो, माईअ खे तलाक अची वेंदी, इद्दत गुज़रंदी, ॿिए मुड़ुस सां निकाह करे सघे थी। पर जेकॾहिं हाणे हिन खे अचे खुखियो आहे, जे ज़िद ते पंहिंजो कसम तो पूरो कयां त माई थी वञे, मुंहिंजे हथ मां वेंदी ज़ाहिर आहे, ॿिए मर्द जे निकाह में वेंदी, ऐं इहा ॻाल्हि बि सुठी कोन्हे का। वरी जे कसम खे तोड़े थो त पहिरीं आया त बयानु करे छॾियो त कफ़ारो अदा करणो पवंदुसि, 10 मिस्किननि खे खाधो खाराईंदो, या वरी उनखे कपिड़ा पाराईंदो। पुराणे ज़माने में ईअं हुयो त या ग़ुलाम आज़ाद करे, अॼु के दौर में ग़ुलाम आज़ाद कोन्हे, त पोइ अल्लाह ताला फरमायो 3 ॾींहं जा रोज़ा रखे, जिन गुज़िरियल रातनि में कफ़ारो बयानु थियो आहे। गोया के हिन आयत उन मर्द खे अख़्तियार ॾिनो, 4 महीने जी मोहलत ॾियूं था, सोचे सम्झी फ़ैसिलो करे ॿुधाए, या त पंहिंजे कसम खे तोड़, 4 महीने जे अंदरि अंदरि कफ़ारो अदा कर, या पंहिंजे कसम खे पूरो कर, माईअ मात कढ त असां कंहिं ॿिए खे ॾियूं। मज़ाक आहे छा? औरतुनि जी बेइज़ती कयो था। कहिड़े घर में हणत बणत कोन थींदी आहे, कहिड़े घर में कहिड़ी जोड़ीअ में इख़्तिलाफ़ कोन थींदो आहे, जिथे किथे आहे। इहे शयूं त घर जी ज़ीनत आहिनि। उहो घर कहिड़ो जिते थांव न ठड़के, उहो घर कहिड़ो जिते हणत बणत न थिए, उहो घर कहिड़ो जिते इख़्तिलाफ़ न थिए। अल्लाह जे पैगंबर जे घर में चवनि था, वक़्तु आयो क़ुरान पाक उन ॻाल्हियुनि खे बि बयानु कंदो। लिहाज़ा पुराणे रवाज में, अरबनि जो जेको रवाज हो, उन रवाज जे निस्बत सां औरतुनि जी इहा इंतिहाई ज़लालत वारी ज़िंदगी हुई। मर्द बि वेझो न अचे, वरी तलाक बि न अची सघेसि, ॿिए मर्द वटि वञी निकाह बि न करे सघे। हाणे चए फाती, इस्लाम मर्द खे पाबंद कयो त 4 महीननि ताईं अख़्तियार अथई, या त कसम पूरो कर, पोइ माईअ खे तलाक अची वेंदी, हिनखे इद्दत पूरे थियण खां पोइ ॿिए सां निकाह कराइबो, या कसम खे तोड़े कफ़ारो अदा कर, माई पंहिंजी खण। वइन आज़म तलाक आहे। पर पहिरीं आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, जेकॾहिं तूं कसम तोड़ींदे न, अल्लाह ताला जे तालीम जो अंदाज़ ॾिसो, फरमाई फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, जेकॾहिं तूं कसम खणी पोइ तूं कसम खे तोड़ी थो, माना माईअ खे नथो छॾे, तो कसम खे तोड़ियो, कफ़ारो अदा कयो, फ़इन्नल्लाह गफ़ूर, अल्लाह ताला तोखे माफ़ करे छॾे। तो जज़्बात में कयो, तोखे जज़्बात जो असां बदिलो तोखां ॾंड हणी करे वरितोसीं त कसम खे तोड़ी, तो 10 मिस्किननि खे खाधो खारायो, या कपिड़ा पाराई, या 3 ॾींहं रोज़ा रखियई, कफ़ारो अदा थियो, असां तोखे माफ़ कयो। पर ॿियो पासो ॾिसो, अल्लाह जी फरमायो घर वारीअ खे हाणे पहिरियां खां बि वधीक या पहिरियां वांगुरु ई इज़त ऐं एतिराम सां ॾिसी करे उनखे ख़ुशि रखी, पोइ रहीम, अल्लाह ताला फरमायो त मां पोइ तो ते रहम बि कंदुसि। माना हिन औरत खे तूं ज़लील न कर, उनखे इज़त ॾे। ॾिसो क़ुरान पाक औरत जे इज़त ऐं अज़मत खे बरक़रार रखण जे लाइ पुराणे जाहिलियत जे दौर खे ख़त्म करे इस्लाम जे आसानी वारे क़ानून खे बयानु करे, जंहिंमें इज़त ऐं अज़मत औरत जी हुजे, कहिड़ी तरह सां बयानु कयो। पर पोइ बि क़ुरान ऐं हदीस जे तालीम जा मुनकिर चवंदा आहिनि त इस्लाम में औरत जी पाबंदी आहे, तज़लील। हालांकि इस्लाम ई त आहे जेको औरत खे इज़त थो ॾे, इस्लाम ई त आहे जेको औरत जे इज़तुनि खे महफ़ूज़ रखे थो, इस्लाम ई त आहे जेको औरत जे मक़ाम खे बुलंद करे थो।
वरना त तव्हां ॾिठो गुज़िरियल रातुनि में बयानु थियो त माहवारीअ जे दौरान पुराणे जाहिलियत जे दौर में जॾहिं माहवारी ईंदी त खुरड़ियूं ठाहे उन्हनि में बंदि करे छॾींदा हुआ न, पर इस्लाम में औरत खे इज़त ॾिनी त बाबा माहवारी जे दौरान औरत बि तव्हांजो ई जिन्स जो हिसो आहे, तव्हांजे घर जो भाती आहे, उनजे घर जो उनजे हथ जो खाधो पीतो खाओ पीओ लटो कपिड़ो पायो। इन थोरा ई आहे त बसि तव्हां हुनखे जाहिलियुनि वांगुरु उनखे खुरड़ीअ में विझी छॾियो, उनखे ॾिसणु पसंदि न कयो। हाणे जेसिताईं माहवारी गुज़रे तेसिताईं हुनखे ढोर तस्लीम कयो, जानवर सम्झो, ईअं कोन्हे। इस्लाम इज़त ॾींदो आयो, जाहिलियत जे रस्म ऐं रवाज खे ख़तमु कंदो हुयो, तालीम ऐं तरबियत करे उन ई दौर जे उन क़ौम जे अरब क़बीलनि जे माण्हुनि खे तालीम ॾींदो। इस्लाम इंतिहाई सुहिणे अंदाज़ में औरत जे मक़ाम खे बुलंद कंदो हुयो ऐं उन दौर जे मर्द हज़रात खे मेयार जे बुलंदीअ वारी तालीम ॾींदो हुयो त कुझु तव्हां इंसान आहियो, जानवरनि वांगुरु तालीम न रखो, इंसाननि वारी तालीम पिरायो, पाण खे हक़ीक़ी इंसान बनायो। हाणे अल्लाह तबारक व तआला ॾिसो, हुन मर्द खे फरमायो 4 महीननि जे इख़्तियार खां पोइ या माई रखो या तक ॾिस, माई रखंदे पोइ हुन सां सोनो सुलूक साॻियो बरक़रार रखंदे, अल्लाह माफ़ कंदो तोखे तुंहिंजूं कमियूं खोतायूं ऐं रब तुंहिंजे मथां रहम बि करे छॾींदो। वरी ओतिरी अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी बि। पर हाणे ॿियो पासो वरी नाज़म तलाक आहे, पर जेकॾहिं तव्हां पको पाउ करे छॾियो आहे माईअ खे छॾण जो, रोज़ रोज़ इहा टिण टिण थींदी आहे, न मां जान छुटे ई कान थी, मस त अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ चयो आहे, मां बि सोचे हाणे कोन मोटाईंदुसि, इहो लफ़्ज़ कोन मोटाईंदुसि, कफ़ारो कोन भरींदुसि, बसि नथो छोड़ियां पंहिंजो कसम, पूरो कंदुसि हर हाल में। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, यादि रखो फ़इन्नल्लाह समीउन अलीम, तव्हां जेके लफ़्ज़ चया आहिनि न कसम में माईअ खे जुदा करण जो पको पाउ कंदे, मां अल्लाह ॿुधां उन में तुंहिंजी माना छा रखियल हुई, मां उहा बि ॼाणा। इहो लफ़्ज़ मिठो दड़को आहे, तो जेकॾहिं माईअ खे पको पाउ कयो आहे छॾण जो त तुंहिंजा लफ़्ज़ बि ॿुधा अथसि, उन लफ़्ज़नि में तुंहिंजो मतिलबु छा हो उहो बि असां ॼाणूं था। इन्हनि लफ़्ज़नि खे थोरो खोलियां। अॼोके दौर में कॾहिं कॾहिं माण्हू पुछंदा आहिनि त साईं तलाक ॾिनी अथऊं, असां कावड़ में ॾिनी अथऊं, कावड़ में गुस्से में, उते ई 5-10-15 मिंटनि खां पोइ कावड़ जंहिं महिल लही वई त मूंखे त ॾाढो पछताव थियो, साईं पोइ कावड़ में त कोन ईंदी आहे न तलाक, न बाक़ी भला हूअं प्यार में ॾिबी आहे छा, माईअ खे भरिसां वठी भाकुरनि वठी पहुचेबो आहे छा, भोगनि में प्यार में तोखे तलाक आहे, ईअं कबो आहे छा? तलाक ॾिबी कावड़ में आहे, गुस्से में आहे? तलाक उहा शइ आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलास जिद्दुन जिद्दुन व हज़लुहुन जिद्दुन अन्निकाह वल इताक व तलाक। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन सां मज़ाक थींदी कान्हे, सच त सच हूंदो आहिनि पर भोग बि सच आहिनि, भोग बि सच। साईं कहिड़ियूं? पाण फरमायूं आहिनि निकाह, मर्द ऐं औरत चइनि माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अजनबी हिक ॿिए खे चयूं तूं मूंखे क़बूल मां तोखे क़बूल, चइनि माण्हुनि जे साम्हूं भोगनि में चयूं निकाह थी वियो। इस्लाम एतिरी इजाज़त कोन ॾिनी आहे त अजनबी मर्द ऐं औरत माण्हुनि जे साम्हूं एतिरो फ्री थी करे ॻाल्हाइनि, परदो रखनि, एतिराम कनि, हिक ॿिए खां मख़फ़ी हुजनि, पर एतिरो फ्री थी करे जेकॾहिं साम्हूं था अचनि अहिड़ा लफ़्ज़ चवनि था, इन्हनि जी शइ हाणे ॿधण में ॿधंदासीं, निकाह थी वियो। छो त अहिड़े क़िस्म जी मज़ाक अजनबी मर्द ऐं औरत जी ठहे ई कोन थी। भोग त सच हूंदो आहे पर भोग बि सच आहे। अन्निकाह वल इताक। 2 नंबर ते अल्लाह जे रसूल फरमायो, पुराणे ज़माने में जेके बाना हूंदा हुआ उनखे बि जेकॾहिं भोगनि में चई त अड़े बसि तोखे अॼु खां पोइ मां आज़ादु करे छॾियो, बसि वञ, भोगनि में खिलंदे तब आज़ादु, तब आज़ादु। साईं भोग कयामांसि, जंहिं शयुनि सां भोग थींदा, इंसानियत, इंसान खे तो वटि अल्लाह ताला क़ैद बणाए रखियो आहे, ढोर वांगुरु तुंहिंजी मिल्कियत आहे, खपाए सघीसि थो, वरी विकिरो करे वठी सघीसि थो, तुंहिंजी मर्ज़ी आहे। इंसान तो वटि ख़ुदा क़ैद बनायो आहे बाने हुजण जे हिसाब सां, ढोर वांगुरु, न मज़ाक थो करे, इहा मज़ाक कान थींदी आहे, तुंहिंजो सच बि सच आहे त भोग बि सच आहे, तो भोगनि में दोस्त आज़ादु थी वियो। चलो 4 नंबर में अल्लाह जे रसूल फरमायो त तलाक, सच में चई, कावड़ में चई, पोइ त आहे ई तलाक, पर जे भोग में प्यार में चई त बि तलाक आहे। छो त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन सां मज़ाक थींदी कान्हे का। त पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन्नल्लाह समीउन अलीम, पको पाउ कयो अथव न औरतुनि खे छॾण जो कसम खणण वक़्तु, त पोइ असां ॿुधो बि आहे कसम तव्हांजो, ऐं उन कसम में माना तव्हांजी छा हुई उहा बि असां ॼाणूं था। कॾहिं कॾहिं मर्द ईअं कंदा आहिनि
तलाक ॾेई वेंदा आहिनि गुस्से में, पोइ चवंदा आहिनि साईं मां लफ़्ज़ इहे चयामांसि पर मुंहिंजो इरादो तलाक जो कोन हो। फरमाई हा अल्लाह समी, मां लफ़्ज़ बि ॿुधा अथमि, आलिम ॼाणा बि थो तुंहिंजो मतिलबु छा। हाणे माण्हुनि खे मौलवियुनि खे मुतमइन करे सघिजे थो, साईं कसम ते क़ुर मुंहिंजो हेॾो हेॾो कसम आहे त मां हुन वक़्तु नियत मुंहिंजी तलाक जी कान हुई। मोदी साहिबु छा चवंदो, चवंदो ठीकु आहे तुंहिंजी नियत न हुई त ठीकु आहे, पर अलाह साईं छा फरमायो था, मां ॼाणा थो, मां ॿुधो बि आहे तुंहिंजो लफ़्ज़, मूंखां तूं मख़फ़ी कोन्हे। इन्हनि वटां जान छॾाए वेंदे, कूड़ ॿधोड़ हणी मौलवियुनि वटां फतवा तो ॿधी वठी वेंदे पंहिंजा कूड़ा कूड़ा कसम खणी करे, पर मां अलाह जे ज़ात वटि जान न छॾाए सघंदे। फइन अलाह समीउन अलीम, मां ॿुधंदड़ बि आहियां ॼाणींदड़ बि आहियां। हाणे शरीयत जा मसइला क़ुर पाक वज़ाहत सां कसम वारे ॻाल्हि में जेके तलाक जी निस्बत रखी कई वई, बयानु कयो वियो, क़ुर पाक हुनखे बयानु कयो। फ़क़ीहन मुहद्दिसन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन आयत जी वज़ाहत अञा अजीब अंदाज़ में कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिकु त पंहिंजे औरतुनि खे थोरियुनि थोरियुनि ॻाल्हियुनि ते छिड़बू न ॾींदा कयो। औरत कमज़ोर सिनफ़ आहे, घर जे कमनि कारनि जे करण वक़्तु जॾहिं हुननि खे चिड़ ईंदी आहे त पोइ छा ॻाल्हाईंदियूं आहिनि हुननि खां विसरी वेंदो आहे। वरी जॾहिं हुनखे पंहिंजे मर्द जो अहसासु थींदो आहे, पंहिंजे घर जो अहसासु थींदो आहे न, त कावड़ में चयल लफ़्ज़ उहे वरी हुन खां विसरी वेंदा आहिनि, वरी हुनखे पछताव थींदो आहे। पर इज़त नफ़्स आहे, उहे लफ़्ज़ माफ़ीअ तलाफ़ीअ जा ज़बान सां चई कोन सघंदी आहे, बसि ख़िदमत में तव्हां सां जुड़ी सची थी वेंदी आहे, जीअं हुनखे अहसासु थी पवे त अॻियां जेके लफ़्ज़ चयां ॼण त हुननि जी माफ़ी वठी वठे, ख़िदमत में ओतिरो वधीक जुड़ी वेंदी आहे। पर जेकॾहिं कंहिं कंहिं औरत खे बुलंद हौसले वारी का हुजे, कावड़ गुस्से में को छिड़ब ॾेई विधई, को लफ़्ज़ ग़लति दड़के जो उबतो सुबतो किनो मुंहुं करे ॻाल्हाए विधई, ऐं बाद में हुनखे अहसासु थियो त ज़बान सां चई वई त मूंखे बि कावड़ हूंदी आहे, कॾहिं कॾहिं मां लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदी आहियां, मुंहिंजो बुरो न सम्झजां, माफ़ु कजां। बुलंद हौसलो आहे उन्हनि औरतुनि जो जेके पंहिंजे मर्दनि खां माज़रत करे वञनि। पर अक्सर औरतूं समझदार माज़रत करण जे बजाय मर्द ऐं औरत जे दरमियान तलख़ कलामी थियण खां पोइ फ़ासिलो विझणु न ॾींदियूं आहिनि। फ़ौरन ख़िदमत में उतवे अमीअ कमकार में चांहि पाणी में लटे कपिड़े में एतिरो जुड़ी वेंदियूं आहिनि जो हुनखे अहसासु ई न करणु ॾींदियूं आहिनि त मां तोखे बुरो लफ़्ज़ बि चयो। इहे सभु अंदाज़ आहिनि। अलाह जे रसूल फरमायो, इहे तव्हांजे ज़िंदगीअ जो साथी आहिनि, इन जो लिहाज़ रखंदा कयो। सचो इहो आहे त मर्द खे संभालण ऐं संभालण में जेतिरो औरत जो किरदारु ऐं कमाल आहे, ओतिरो मर्द जो न आहे। मर्द कमाइण में ॾाढो आहे, घर जे ज़रूरतुनि खे हासिल करे घर में पहुचाइण में ॾाढो आहे, ओतिरी औरत में हिमत ऐं दम कोन्हे। पर किथे किथे मर्दनि सां गॾु बांह ॿेली बणिजी करे औरतूं कमाईंदियूं बि आहिनि, घर खे संभालींदियूं बि आहिनि, ठाहींदियूं बि आहिनि, संभालींदियूं बि आहिनि, पाण खे, पंहिंजे घर खे, बच्चनि खे, घर वारनि खे, उन्हनि जे मामलात खे बि संभाले वेंदियूं आहिनि। शाबाश हुजे अहिड़ियुनि औरतुनि खे, लख भेरा जस लहणनि अहिड़ियूं औरतूं जेके पाण खे, पंहिंजे घर खे, घर खां ॿाहिरियां मामला बि मर्दनि जा संभाले वञनि। त पोइ अहिड़ियुनि औरतुनि जो त क़दुरु कजे। क़दुरु त सभिनी जो कजे, पर अहिड़ियुनि जो वधीक कजे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं औरत जो क़दुरु कयो, इज़त जे निगाहनि सां ॾिठो, क़यामत जे ॾींहुं उन माण्हूअ जी शुफ़ाअत करणु मुंहिंजे मथां वाजिबु आहे। औरत जे मक़ाम खे बुलंद कयो वियो। फ़क़ीहन मुहद्दिसन हिन आयत खे वज़ाहत सां बयानु कंदे फरमायो, जेकॾहिं मर्द पंहिंजे औरत खे अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवे थो, कसम खणी त मां औरत जे वेझो न वेंदुसि, सदाईं ग़लति थी ॻाल्हाए, ॿियनि जे साम्हूं शादीअ बरादीअ में का कमी कोताही का थिए थी त बेइज़ती थी करे, तिखो लफ़्ज़ थी ॻाल्हाए औलाद जे साम्हूं, बच्चनि जे साम्हूं, या मुंहिंजे मिटनि माइटनि में मुंहिंजी गिला घणी थी करे, मतिलबु काई बि शिकायत हिनखे बार 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 कुखी वई, हिन लफ़्ज़ चई छॾियो। फ़क़ीहन मुहद्दिसन चयो त भाई ॻाल्हि आहे ॿुध, मर्द सॻोरा, जेकॾहिं पंहिंजे ॻाल्हि ते तूं अटकियो बीठो आहे त मां कसम खणी छॾियो आहे, मां ई वेझो न वेंदुमि, जान छॾाईंदुमि हिन मां। पोइ ॻाल्हि ॿुध, सूरतूं अथई 4, खोले था ॾियूं तोखे, काई बि हिकिड़ी सूरत अख़्तियार कर। तो कसम खयो आहे त मां माईअ जे वेझो न वेंदुसि, थोरो वज़ाहत करे ॿुधा त हिन कसम में तो मुदत मुक़ररु कई आहे या न, त मां 4 महीननि ताईं वेझो वेंदुसि या न। चवे तो मुदत मुक़ररु कोन कई अथमि, बसि कसम खणी छॾियो अथमि। चवेसि तो ॿी सूरत ॿुधा, जेकॾहिं 4 महीननि जी मुदत तो बयानु न कई आहे, बसि लफ़्ज़ हिकिड़ो चई छॾियो आहे त बि ठीकु, पर जेकॾहिं तो 4 महीननि खां वधीक जी मुदत हिकिड़े मर्द बयानु कई आहे,
चए मां चयुमि त 4 महीना त छा 6 महीना साल वेझो कोन वेंदोमांसि, अहिड़ो कुझु चिड़ल हो। चलो इहो बि। ऐं टी सूरत इहा आहे, पूरा 4 महीना हिकिड़े चयो त मां वेझो न वेंदुसि। 3 सूरतूं सम्झ में आयूं। हिकिड़े माण्हू मुदत मुक़ररु कई कान्हे, ॿिए वरी 4 महीना मुक़ररु कई आहे, चए वरी 4 महीननि खां बि वधीक। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इन माण्हूअ जे लाइ हाणे इन्हनि जा इहे 3 क़सम इलाह सॾिबा। इन्हनि 3 माण्हुनि जे लाइ मसइलो इहो आहे त पंहिंजे क़सम खे टोड़नि, कफ़ारो अदा कनि। इहा औरत हिननि जे लाइ ईअं ई हलाल आहे ॼण त हिननि लफ़्ज़ चया ई कोन। ज़ाल मुड़ुस वञी करे ख़ुशीअ सां गुज़ारनि। पर जेकॾहिं हीअ पंहिंजे क़सम ते अटकिया पिया आहिनि, क़सम पूरो करण जे लाइ बज़िद आहिनि, 4 महीना गुज़री विया, हाणे गोया के ऑटोमेटिक औरत खे तलाक अची वई। छो त तो लफ़्ज़ ई अहिड़ो चयो आहे न, असां तोखे 4 महीननि जे लाइ सोचण जी मोहलत ॾिनी, तो असांजे मोहलत जो क़दुरु कोन कयो। 4 महीना गुज़री विया, ऑटोमेटिक औरत खे तलाक अची वई। तलाक बि कतई। हाणे तो आसानी सां औरत खे वापसि कोन मोटाए सघंदे। 4 महीना थी विया, हाणे औरत खे तलाक अची वई। हाणे औरत साॻी तूं वापसि वराइण थो चाहीं तलाक अचण खां पोइ, 4 महीने जे गुज़रण खां पोइ कुदरती फ़ैसिले सां ऑटोमेटिक तलाक अची वई। हाणे मोटाइण थो चाहीं, आसानी सां कोन मोटंदी तुंहिंजे लाइ। इन औरत सां नओं निकाह कर, नओं। जीअं पहिरें दफ़े निकाह थियो हो न, 4 माण्हू गॾु आई, शाहिद वकील निकाह पढ़ण वारो, ईअं गॾा थोरी रुसवाई खणो इहा, नओं निकाह कर। हाणे न हिकिड़ो मर्द पंहिंजे घरवारीअ खे अहिड़ा लफ़्ज़ चई वञे 4 महीननि खां पोइ वरी नए निकाह सां हुन औरत खे हाणे बुरी न वरे। पहिरियां खां अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ न चए, पर हिकु दफ़ो जेकर न कंहिंखे अहिड़े क़िस्म जी रुसवाई मिली वञे, सॼो राज सिखी वेंदो, सुधरी वेंदो। त यार वॾी लज जहिड़ी ॻाल्हि आहे भेण। 30 साल 20 साल गॾु रहिया, 2 4 5 ॿार बि थी विया, पोइ बि अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ चई। हाणे मर्द बि पछतायो त हे ॿार माउ खां सवाइ काॾे वेंदा, माईअ बि पछतायो त इन्हनि ॿारनि पंहिंजे हिन घर खां सवाइ ॿियो मूंखे केरु क़बूल ॾींदो हिन उमिरि में। हाणे वेठा मोटाइनि, 4 महीननि जो क़दुरु बि कोन कयनि, अलाह ताला जी मोहलत ॿियनि खां निकिरी वई। हाणे वेठा रोअनि, ॿोकट कनि, हाणे वेठा अहसास थियनि, हाणे वेठा हिक ॿिए खे मिनतूं कनि, ठहण जी कोशिशि कनि। हा ठहो, पर नए निकाह सां। निकाह नओं थींदो, हलाले जी ज़रूरत कान्हे। ज़रा हलाले जे लाइ कुझु 3 दफ़ा तलाकूं कड़क अंदाज़ में खपंदियूं आहिनि, उहे कोन ॾिनियूं आहिनि। हाणे 3 सूरत में 4थी सूरत हीअ आहे, हिकिड़े मर्द चयो आहे 15-20 ॾींहं के महीनो खनि कसम में चयो, 15-20 ॾींहं या महीनो या 2 महीना या 3 महीना माई जे वेझो न वेंदुसि। माना 4 महीननि खां घटि जो कसम कयो अथई औरत जे वेझो न वेंदुसि। पोइ हाणे उहे 3 महीना जे गुज़री बि वियसि न, 3 महीना जे गुज़री वियसि, त बि औरत हिन जे हथ में आहे, रुजू करे सघे थो आसानीअ सां। पर जे 3 महीने जे अंदरि ई पंहिंजे घरवारीअ सां साॻियो ई जीअं ज़ाल मुड़ुस हूंदा आहिनि, ईअं ख़ुशि गुज़ारियईं, रुजू करे वियो, मोटाए वरितईं पंहिंजी ॻाल्हि, त न हिन जी तलाक वाक़ई थींदी, न हिनखे रुजू करण जे लाइ न हिन निकाह जी ज़रूरत पवंदी। छो त अलाह ताला फरमायो असांजे ॾिनल 4 महीननि वारी मुदत जे अंदरि सुधरियो आहे, हुनजे अंदरि सुधरियो आहे त इहा रियायत अथसि। मोटी आयो, हाणे कफ़ारो अदा कोन कंदो ऐं हिनखे नए निकाह जी ज़रूरत बि कान्हे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन आयतुनि खे बयानु करण सां गॾोगॾु इंसान खे दड़का बि सना सना प्यार भरिया ॾिना, अख़्तियार बि ॾिनो, औरत जे इज़त ऐं अज़मत खे बरक़रार बि रखियो, ऐं पुराणे जाहिलियत ऐं रस्म ऐं रवाज खे तोड़े करे इस्लामी कानून जो निफ़ाज़ बि उसूल बि बयानु करे छॾियो। क़ुरान पाक जी इहा थींदी आहे शानदार तालीम। अल्लाह पाक तव्हां असांखे इन इहा तालीम जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।